नाज़रीन, ईद उल अज़हा में बाक़ी 3 हफ़्ता बचा आहिनि, पर लंडो में ढोरनि जी ख़रीदारी में तेज़ी न अची सघी आहे। इन हवाले से पेश आहे सिकंदर लुत्फ़ी जी हीअ रिपोर्ट। जी, मां हींअर मौजूद आहियां लंडो में लगल मालपीड़ी ते। ईद उल अज़हा में बाक़ी 15-20 ॾींहं बचा आहिनि। ख़रीदारी आहे या न, अचो त पर हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं। मालवंत माण्हू जेको मुख़्तलिफ़ जॻहियुनि खां ॻोठनि खां माल किराए ते काए जॾहिं पिड़ियुनि ते था पहुचनि त पुलिस जेका आहे नाजाइज़ी करे लाठी चार्ज करे उन्हनि खे डोड़ायो वञे थो ऐं उन्हनि जो जेको साल जो जेको माल चारे थो। ऐं पाण मालवंत आया, अंदाज़ो इहो आहे हिकिड़ो जेको छेलो आहे वो 200-300 रुपया डेली ख़र्च जे बुनियाद ते 36-35 हज़ार ख़र्च जेको लॻे थो। हींअर असां जेको पिड़ी में हिकिड़े बीठा आहियूं, तव्हां तक़रीबन मालवंतनि खां पुछंदा त माल जो जेको तव्हांजो अघु थो लॻे, जंहिं छिले ते 36 हज़ार आहिनि उन जा त 12 हज़ार 18 हज़ार 15 हज़ार था लॻनि। खुले ई नथी। असां ईद में बाक़ी 15-20 ॾींहं बचा आहिनि, असां काॾे वञूं भला? असां मिसकीन माण्हू आहियूं, 12 महीना असां माल खे चारियो आहे, केरु हिते वठण वारो कोन्हे मंडी में। आहे त हीअ जेको ख़रीदारी आहे कान, वापारी आहे कोन। असांजो क़ुर्बानी में 20-25 ॾींहं रहिया आहिनि। ग़रीब माण्हू जो जीअण जजाल थी वियो आहे। महिरबानी करे असांजे लाइ जेको आहे सो आज़ादी ॾिनी वञे। जी नाज़रीन, वीचार ॿुधा वापारनि जा। उन्हनि जो इहो चवणु आहे त मालपीड़ी में को बि ख़रीदार न आहे, जंहिं सबबु असां सख़्तु परेशान आहियूं। कैमरामैन टीम सां गॾु सिकंदर लुत्फ़ी, मेरान टीवी न्यूज़, लंडो।